जुडो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त जुडो में रोशनी पब्लिकेशन्स पारां मीडिया सेंटर जुडो ते लॻल हिस्ती किताबी मेलो चोथे ॾींहुं बि जारी रहियो आहे। किताबी मेले में शहर जे सियासी समाजी माण्हुनि समेत हिरा मॉडल स्कूल प्रिंसिपल ख़ैर मोहम्मद खोसो, मरियम फाउंडेशन जी वरियाम ऐं गर्ल्स कॉलेज जे लेक्चरार शम्स मारवी समेत उस्तादनि, शागिर्दनि वॾे अंग में शिरकत करे किताब ख़रीद कया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शाइर अयूब खोसो, मुख्तियारकार मीर मज़र टालपुर, एडवोकेट मुमताज़ खोसो, अयाज़ शाह ऐं ॿियनि चयो त असांजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त जुडो जे तारीख़ में पहिरियों भेरो रोशनी पब्लिकेशन गश्ती किताबी मेलो लॻायो वियो आहे। इन खे हिन मेले में शिरकत करे दिली सुराही थी आहे। सिंध जे नंढनि शहरनि में किताबी मेला लॻण सां नौजवाननि में किताब पढ़ण ॾे रुझान वधी रहियो आहे। रोशनी पब्लिकेशन जे हिन अमल खे शहूर असांजे दरवाज़े ते पहुचाइण सम्झूं था। नौजवाननि में सिंधी अदब जी सुजाग ऐं शहूर पैदा करण लाइ हिकु बेहतरीन कदम है। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।